सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो। ज़हर ज़िंदगिया मां यादि पियो आहे ओठे मूंसां धोखो कयो आहे ऐं इन सभिनी धोखेबाज़नि खे जवाब ॾियण जो वक़्तु अची वियो आहे। हाणे विढ़ंदासीं जो वणंदासीं। अच्छा तोसां गॾु आहियूं। जहिड़ो आहे तोसां ज़ालिम जहिड़ो आहे। पोइ देरि न कयो, हलो अली कमाल खान जे उतां जो घेराव था कयूं। हलो जीजा सॼो ॻोठ कमाल खान जी उतार कयो पियो। छा अदा आमिर उन्हनि सां गॾु आहे? हा जीजा, उहो सभिनी जे अॻियां हो। इहे अदा खे मराए पोइ ई मोटंदा। जीजा मां सभिनी खे जोश में ॾिसी आयो आहियां, उहे अॼु कमाल खान सां ज़रूरु विढ़ंदा। जॾहिं साईं जहिड़ो दिलेर शख़्स उन्हनि सां गॾु हुयो त बुज़दिल ऐं काहिर उन वक़्तु न विढ़िया त हाणे छा विढ़ंदा? थी सघे थो जीजा अॼु मथां गैरत कनि। जंहिं क़ौम जो ज़मीर मरी वञे उहे कॾहिं बि गैरत न आहिनि कंदा। हितां त वॾे जज़्बे सां विया आहिनि, पर जॾहिं कमाल जी गोली हली त ख़ौफ़ खां हिकिड़ो बि उते कोन हूंदो। जीजा जे करे मां हुजां त कॾहिं कोन भॼां। तूं मरण लाइ तयारु आहीं छोटू, उहो इन करे जो तूं अञा मासूम आहीं, पर असांजे ॻोठ वारनि जे दिलि ऐं दिमाग़ में लालच भरिजी वई आहे। हू पंहिंजे लालच जे करे वञनि था। तोखे ख़बर आहे त जेके लालची माण्हू हूंदा आहिनि पंहिंजे पैसे जो ज़ियान करणु न चाहींदा आहिनि, उहे पंहिंजी ज़िंदगी जो नुक़सानु कीअं खणंदा? कुझु देरि खां पोइ तूं सभिनी खे घरनि में वापसि ॾिसंदो। ही ज़ुल्म ऐं ॾाढ न ॼाण त कॾहिं ख़त्मु थींदो, जंहिं असांजी नस्लनि जा नस्ल तबाह करे छॾिया आहे। पर पोइ बि हितां जी जहालत ख़त्मु नथी थिए। केरु आहे जेकर लखनि में कोई पैदा बि थिए थो त उनखे पूरो कयो थो वञे। हा कुंज, अहिड़ो केरु बि न आहे जेको हितां जी जहालत ख़त्मु करे, छो त असां पाण हितां जी जहालत जो हिसो बणिजी चुका आहियूं। न ॼाण त हिते इंसाफ़ कॾहिं थींदो, असां सुख जो साह कॾहिं खणंदासीं। अञा त कई साल ऐं सदियूं लॻंदियूं शौर खे उजागर करण जे लाइ। अञा त तो ऐं मूं जहिड़ियूं लखे या हज़ारे न्याणियूं बेवा बणिबियूं। अञा त कई कुंदर घोट कुसजी हिन जहालत जो खाज बणिजंदा। कुंज काश धरती वतन का न्याणी जनम ई न वठे। ही आदमखोरनि जो देश आहे। हिते मर्द हिक ॿिए जो पटे पटे मांस था खाइनि, जेके वरी ॿाहिरि आहिनि वो परे खां बि तमाशो था ॾिसनि। को बि अहिड़ो न आहे जेको हिननि जे विच में अची हिननि खे रोके ऐं हिननि जो ठाह कराए। कहिड़े इंसाफ़ जी असांखे उमेदु आहे? केरु आहे असांखे दिलासो ॾियण वारो? हिन ज़िंदान में तड़पी तड़पी मरी वेंदी हुसीं, पोइ बि असांखे इंसाफ़ न मिलंदो। केरु त आहे कमाल खान? हाकम खान, हिकिड़ो नंढिड़ो मसइलो थी पियो आहे, मां हुनखे हल करे अचां थो। तव्हां 2 मिंट वेहो। जेकॾहिं ज़रूरत हुजे त मुंहिंजा हमरा हाज़िर आहिनि। न हाकम खान, हीउ मुंहिंजे ॻोठां जो मसइलो आहे, हिनजी हेल्प मां पाण कंदुसि। अचो हे बदे। बाबा साईं, ॻोठ वारनि जो लुड़ ॿुधण में पियो अचे। शायदि असां हिते आया आहियूं इन जे करे त न? न ब असां अॻ में बि 2 टे चकर अची चुका आहियूं। अहिड़ो मसालो अॻु त कोन थियो, त पोइ हाणे छो थियो? त बाबा साईं, ॿियो कहिड़ो मसइलो थी सघे थो? वो बि छोकिरियुनि खे अगवा करे हिते खणी आयो आहे। मता ॻोठ वारनि खे गैरत अची वई हुजे। बाबा साईं,
जेका ॻोठ वारनि खे गफ़ार ख़ान ज़मीन जी लालच ॾिनी हुई मतां इन करे गॾु थिया हुजनि। हा कमदार, ईअं बि थी सघे थो। लालच जे करे माण्हू कुझु बि करे सघे थो। पोइ बाबा साईं पाण खे न ॻोठ वारनि जे मसइले में न पवणु घुरिजे। असां हिन जे मसइले में दाख़िल थी चुका आहियूं। बि गफ़ार ख़ान खे मारण खां पोइ असां उन्हनि खां अलॻि काथे थिया आहियूं जो पोइ ते हटाऊं। छा खपे? छा खपे? छा खपे? मूंखे केरु तव्हां ॿुधाए सघे थो त तव्हां सां कहिड़ो मसइलो आहे? ऐं मूंखे इहो ॿुधायो त तव्हांजो मुख केरु आहे जेको ॻाल्हियूं कंदो? तव्हां हिते छो ऐं छा लाइ गॾु थिया आहियो? ॿुधायो मूंखे, ख़ामोश छो आहियो? हा बाबा साईं, इहो असांखे मंज़ूर चयो। न न छो न, मूं न छो साईं, मूं न छो। न बाबा साईं, असां तुंहिंजा खादिम, ही सॼो कुझु आमिर करायो आहे। आमिर? हा कमाल खान, मूं हिननि खे गॾु कयो आहे पंहिंजो हक़ विड़ी वठण जे लाइ। अच्छा, त तव्हां हाणे मूंखां विड़ी हक़ वठंदो? आमिर, तूं कहिड़े हक़ जी ॻाल्हि थो करी? हिकु त तव्हां ॻोठ जे नियाणियुनि खे क़ैद कयो आहे, ॿियो त तव्हां गफ़ार खान जेका ज़मीन हिननि खे ॾिनी आहे उनजो कब्ज़ो हिननि खे ॾियणो पवंदो। मूं तोखे पहिरियां ई चयो हो ॻोठा त कमाल ख़ान जी चालुनि खे तूं सम्झी कोन सघे। तूं त हिते कमाल ख़ान खे बेवकूफ़ बणाइणा आहे, पर कमाल ख़ान तोखे पहिरियां खां ई सम्झी वेठो हो। हा ख़ालिद, कमाल ख़ान हाणे मुकमल तौर ते शैतान बणिजी चुको आहे। मूंखे इहा ॻाल्हि पहिरियां सम्झणु घुरिजे आहे त मां शैतान खे धोखो कॾहिं बि ॾेई नथो सघां। हाणे त कमाल ख़ान तोखे रबनि जे बि ख़िलाफ़ु करे छॾियो आहे। रबनि खे यकीन ॾियारीं तुंहिंजो कमु आहे कारो, छो त तूं हक़ीक़त खां वाक़ुफ़ु आहीं। पर रबनि बि कुझु वक़्त में हिते पहुचण वारो हूंदो, उनखे बि तो जीअं क़ैद कयो वेंदो। कालू, तूं हितां निकिरी वञ, ॻोठ खां ॿाहिरि कोशिशि कर त रबनि ओताक ते न अचे ऐं उनखे वञी यकीन ॾियार त जेसीं ताईं तूं कमाल ख़ान जी पकड़ में न ईंदे, कमाल ख़ान एसी ताईं मूंखे कूंज खे ऐं मीरा खे मारे नथो सघे। पर जेकॾहिं रबनि उन्हनि जे हथु लॻी वियो त पोइ असां मां केर बि ज़िंदा न रहंदो। तूं छा थो सम्झी त रबनि मुंहिंजी ॻाल्हि मञे वेंदो? जेकॾहिं तूं कोशिशि कंदे त रबनि मञी वेंदो, पर जेकॾहिं न त पोइ कालू असांजा लाश तोखे मिलंदा। मां कोशिशि कयां थो वठा, ख़ुदा करे त रबनि ॻोठ में दाख़िल थियण खां पहिरियां मूंसां मिले, मां उनखे सम्झाइण में कामयाबु वञा। पोइ जल्दी निकिरण जी कर कालू, किथे ईअं न थिए त रबनि पहुची वञे। वञ। हा मोब, ॾिसी आहे न त कमाल ख़ान जे ॻोठ जे माण्हुनि में केतिरी ताक़त आहे। छा हू कमाल ख़ान खे पंहिंजे अॻियां झुकाइण में कामयाबु थी वेंदा? बाबा साईं, अवाम में वॾी ताक़त आहे, पर मां सोचां थो त हिन जाइलनि में बथी न आहे, ऐं इहे सभु जा सभु कमाल ख़ान जे अॻियां गुमराही जो शिकार थी विया आहिनि। हा मोब, माण्हू जॾहिं ख़ौफ़ में वकोड़जी वेंदो आहे न त हुननि खे ॿियनि साथियुनि ते भरोसो न आहे हूंदो। इन करे हिते कंहिंखे कंहिं मथां भरोसो न आहे करिणो। तॾहिं त हर माण्हू ख़ौफ़ जो शिकार आहे। तॾहिं सोचे थो त मूं ख़ौफ़ में कुझु कयो त ऐं ॿियो को बि मुंहिंजो साथ न ॾींदो ऐं ही मैदान छॾे भॼी वेंदा। तव्हां सही पिया चओ बाबा साईं, जेसि ताईं असांखे पंहिंजनि साथियुनि मथां भरोसो न आहे हूंदो त असां बि दुश्मनी जे साम्हूं ख़ौफ़ जो शिकार थी वेंदा आहियूं। जेकॾहिं सभिनी जो इहो हाल आहे त कमाल ख़ान जी ताड़ी वॼाइण सां सभई भॼी वेंदा। पर कमाल ख़ान ताड़ी कॾहिं बि कोन वॼाईंदो, छो त हू उन्हनि जी दिलनि में एॾो त ख़ौफ़ पैदा कंदो, वरी सालनि ताईं कमाल ख़ान जे साम्हूं अचण जी कंहिं में बि ताक़त कोन थींदी। हक़ खपे असांखे, हक़ खपे। हा रखे पंहिंजो हक़ खपे, हक़ खपे असांखे, हक़ खपे। बस कयो कमाल ख़ान, हाणे तूं हिन हक़ ऐं सच जे आवाज़ खे दॿाए नथो सघे। हीअ आवाज़ ओसी ताईं ख़ामोश न थींदो जेसीं ताईं असां ज़िंदा आहियूं।
तुंहिंजी मौत खां पोइ वो त आवाज़ दॿिजी वेंदो न। कंहिं कंहिंखे मारींदे कमाल खान, कंहिं कंहिंखे मारींदे? हर हुन माण्हू खे मां पूरो कंदुसि जेको कमाल खान जे ख़िलाफ़ वेंदो। अचो मूंसां। आमिर, अदा आमिर, अदा आमिर। रपन रपन ओ रपन बीहो यार अचे बीहो। छा थियो कमाल खान? आदम खान हिकिड़े खे मारणो पियो जेको तमामु घणो ॻाल्हाए, मसइलो तमामु वधी वियो। तूं छा थो सम्झी कमाल खान? त ॿीहर ॻोठ वारा गॾु कोन थींदा? हाकिम खान हाणे ॿ माण्हू पाण में गॾु बि ॻाल्हाईंदा कोन, छो जो मां एतिरी दहशत ॿाहिरि पखेड़ी आहियां। तुंहिंजा ॾींहों ॾींहुं कम वधंदा पिया वञनि कमाल खान। कॾहिं थो हली पार्टी चेयरमैन सां मिलण लाइ? हाणे सिर्फ़ु रॿन जो बिलो करणु, पोइ असां लाइ मैदान बिल्कुलु साफ़ हूंदो। न वञो रबन, न वञो, मारियो बि हिते। कफन सिर सां ॿधी अची पहुतो आहियां कानो, पोइ मौत खां कीअं थो डिॼी सघां? मरणो त सभु कंहिंखे आहे, पर कमाल खान जहिड़ो ज़ालिम माण्हू अञा ज़िंदा आहे। जेकॾहिं तोखे कुझु थी वियो त पोइ हुन ज़ालिम खे केरु रोकींदो? मां हिन कमाल खान खे पूरो करे वञा, पर जेकॾहिं उहो मूंसां धोखो न करे हा। ओठे तोसां धोखो नाहे कयो, पर ओठे सां बि धोखो थी वियो आहे। न कानू न, तूं भुलियल आहीं, इहो बि तुंहिंजी अखियुनि जो धोखो हूंदो। मां सच थो चवां रबन, कमाल खान खे हक़ीक़त जी ख़बर पइजी वई हुई ऐं हुन ओठे खे बि क़ैद करे छॾियो आहे। बाक़ी हिकु तूं रहियल आहीं। जेकॾहिं तूं बि क़ैद थी वएं त पोइ ही ज़ालिम कमाल खान कंहिंखे बि ज़िंदा कोन छॾींदो। कालू जे करे मां कमाल खान जे साम्हूं न वियुसि न त हू मीरा खे मारे छॾींदो। जेसी ताईं तूं आज़ादु आहीं, न ई हू मीरा खे मारींदा, न ई वरी ओठे खे। न खाराईंदा। मां हाणे मीरा खे क़ैद में ॾिसणु नथो चाहियां। जेकॾहिं असांजे मुक़दर में मौत लिखियलु हूंदो न त पोइ गॾिजी मौत ई सही। इहा तुंहिंजी वॾे मां वॾी बेवकूफ़ी चइबी रबन। अदा आमिर, मामा माण्हू मराए विधोसीं, थियो बि कुझु न। असां बुज़दिल आहियूं, लानत आहे असांजी ज़िंदगी ते। मरणो त हिकु ॾींहुं आहे, पोइ मौत खां छो था डिॼूं असां? इन्ही करे जो असां बुज़दिल क़ौम आहियूं, पंहिंजे हक़ लाइ विड़ी नथा सघूं। असीं एतिरा बुज़दिल आहियूं कि लाश घिटी में पियो आहे ऐं लाश खे असीं घर बि न पहुचाए सघिया आहियूं। अहिड़ी ज़िंदगी खां सुठो आहे त मरी पऊं हा। रबन जल्दबाज़ी खां कमु न वठो, थोरो सोच रबन, थोरो सोच। छा तुंहिंजे हथ ॾियण सां हू मीरा खे छॾे ॾींदा, ओठे खे आज़ादु कंदा, गूंज खे कोन मारींदा ऐं तोखे बख़्श करे छॾींदा? मूंखे ख़बर आहे कालू त मां पंहिंजे अंजाम ताईं पहुची चुको आहियां। अॼु मुंहिंजो अंत थींदो। बसि रब्बा खां सिर्फ़ु इहा ई दुआ घुरां त मुंहिंजो मौत थी जल्दी ॻोठ वारा जागी पवनि ऐं हक़ीक़त खे सम्झी वञनि ऐं सभु जा सभु गॾिजी हिकु मुक़दर रुख जी दीवार बणिजी वञनि ऐं सालमनि जे अॻियां बीह वञनि। मूंखे तुंहिंजी सोच ते अफ़सोस थिए थो रबन। छा तूं हिन जाइलनि मां अञा उमेद लॻाई वेठो आहीं? हिननि में सुजागी ईंदी ऐं शऊर बेदार थींदो। ख़बर आहे त रईस गफ़ार ख़ान जहिड़े अज़ीम माण्हू जे मौत खां पोइ बि इन्हनि जो अखियूं नथियूं खोलनि, पर छा जाहिल क़ौम खे बेदार करण लाइ असांजा हीरोज़ पंहिंजी जाननि जी बाज़ी न आहिनि ॾींदा? हर जाहिल क़ौम खे शऊर ॾियण हीरोज़ पैदा थींदा आहिनि ऐं थींदा रहंदा। तेसी ताईं इहे हीरोज़ पैदा थींदा रहंदा जेसीं ताईं इन जाहिल क़ौम खे शऊर नथो अचे।
कालो इन जाहिल कौम जी अखियूं खोलाइण लाइ हर दौर में हीरोस पैदा थिया आहिनि। छा उन्हनि पंहिंजे सिर जो नज़रानो नाहे ॾिनो? त पोइ तूं ई ॿुधाए कालो, त मां पंहिंजे ॻोठ वारनि जे लाइ पंहिंजो सिर क़ुर्बान न कयां? रईस गफ़ार ख़ान जहिड़े अज़ीम माण्हू जो मौत बि इन्हनि खे बेदार नाहे करे सघियो। थी सघे थो त मुंहिंजो मौत इन्हनि जूं अखियूं खोले। कालो पंहिंजे ॻोठ वारनि जे साम्हूं मरण चाहियां थो। तूं छा थो सम्झी कमाल खान त रबन मरण लाइ हिते ईंदो? हा हाकिम खान, रबन खे तूं आज़माए चुको आहीं। हू मजबूर आहे। क्षमा मथां बचण लाइ परवानो थी ते ज़रूरु ईंदो। आशिक़ बि वॾी ज़ालिम ज़ात आहे, मौत खे ॾिसी पोइ बि नथा मुड़नि। हा हाकिम खान, तूं यकीन करी न त आशिक़ वॾा ख़तरनाक हूंदा आहिनि ऐं मूंखे ओठे खां वधीक हिन रबन मां ख़तरो थी आहे। जेसिताईं रबन खे पूरो नथा कयूं तेसिताईं मूंखे रात जो सुकून सां निंड बि नथी अचे। कमाल खान रबन एतिरो सवलो हिते न ईंदो। खणी जो असां वटि हिते मीरा बि आहे, पर पोइ बि रबन हिते अचण लाइ हज़ार बार सोचींदो। हाकिम खान सोचींदो उहो आहे जंहिंखे पंहिंजी मौत जो ख़ौफ़ हुजे। रबन पंहिंजे सिर सां कफन ॿधी छॾियो आहे। बाबा साईं, कमाल खान सही पियो चयो। रबन जी दिलि मां मौत जो ख़ौफ़ निकिरी वियो आहे। जेकॾहिं जल्द खां जल्द उन मथां काबू न पातो वियो त हू असां समूरनि लाइ ख़तरनाक बणिजी वेंदो। बाबू मूंखे पूरी उमेदु आहे त रबन हिते ज़रूरु ईंदो। जेकर रबन हिते न आयो न त पोइ हुनखे फ़ोन ते मीरा जूं इज़तनाक रड़ियूं ॿुधाईंदुसि। पोइ हू राति ॾींहुं हिकु करे रड़ियूं करे हिते पहुचंदो। कमाल खान रबन जे इस्तक़बाल लाइ पंहिंजे हमराहनि खे तयारु करे छॾ। उहे पहिरियां ई तयारु थी बीठा आहिनि रबन जे इस्तक़बाल लाइ। त्रोदा खे चयुमि त ही ॻोठ छॾे वञ या हिन चाहिलनि खां परे थी वञ। तोखे अॻियां करे कुहाए छॾींदई ऐं पाण पोइ हिते हटी ईंदा। अदा मुंहिंजी हिकु बि न ॿुधी। नेठि हुनजो नतीजो इहो निकितो। हाणे केरु आहे जेको पंहिंजो सिर तिरीअ ते रखी जिन जे हक़नि जी ॻाल्हि कंदो? ही कॾहिं बि कोन सुधरंदा। भले पंहिंजी अखियुनि सां ज़ुल्म ॾिसंदा, पर पंहिंजो अखियूं पूरे छॾींदा ऐं ज़ुल्म जे ख़िलाफ़ आवाज़ बि न उथारींदा। हिन जाहिल क़ौम जो त बसि रिहाई वाई आहे। मुंहिंजा था मुंहिंजो तोखे सलाम आहे भाउ। तूं अॼु शहीदनि में शुमार थी वञ। तूं हक़ जो आवाज़ उथारियो। मुंहिंजी मौत ते मूंखे फ़ख़्रु आहे। जेकॾहिं बुज़दिलनि वारी ज़िंदगी गुज़ारियां त मां तुंहिंजो मुंहुं ॾिसण बि पसंदि न कयां हा। तुंहिंजे मौत ते तुंहिंजी हिन भेण खे फ़ख़्रु आहे था। रुखसार बेगम खे फ़ख़्रु आहे तुंहिंजे मौत ते। मीरा दुखनि ऐं पीड़ाउ जो हुनखे अहसासु हूंदो आहे जेको तकलीफ़ुनि में गुज़रियो हुजे। खोज मुंहिंजी त समूरी ज़िंदगी दुखनि ऐं सुरनि जे वर चढ़ी वई आहे। जॾहिं समायसि त अदा जो पादर मूं मथां हूंदो हुयो। शादी खां पोइ रबन मूंसां बेपनाह मुहबत कंदो हुयो। सोचियमि सुठी ज़िंदगी गुज़ारींदसि, पर हिन मुआशरे त मूंखां जीअण जो हक़ ई खसे छॾियो। हा सोचींदी रहियसि त हिननि सुरनि मां निकिरंदसि त बाक़ी जी ज़िंदगी ख़ुशियुनि भरी गुज़ारींदसि। पर कुझु मां त सोचींदी रहियसि
ऐं ॾुखनि मथां ॾुख ईंदा रहिया। हाणे त ज़िंदगी जी पुॼाणी ते अची पहुती आहियां। हाणे मूंखे पक थी वई आहे त हीअ मुंहिंजी आख़िरी मंज़िल आहे ऐं हे त मुंहिंजो मौत थींदो। मालिक साईं कंदो त हिन मुसीबतनि मां पार थी वेंदे ऐं उन खां पोइ तोखे खोड़ सारियूं ख़ुशियूं मिलंदियूं। खोज ख़ुशियुनि जी उमेद त हाणे मां कॾों को ख़तमु करे चुकी आहियां। दुआ कयां थी त पंहिंजे ॻोठ वारनि जे साम्हूं मरां, हिन क़ैद में न मरां। खुलियल हवाउनि में, ॻोठ जी फ़िज़ाउनि में ॻोठ वारनि जी नज़रुनि सां नज़रूं मिलाईंदे मरां। ऐं उन्हनि खां इहो सवाल कयां त आख़िर मूंखे कहिड़नि गुनाहनि जी सज़ा ॾिनी पई वञे। जेकर मां बेक़सूर आहियां त तव्हां ख़ामोश छो आहियो? यार कालू, असांखे माफ़ करे छॾिजां। असां कमाल खान जे भाउ खां हिन जनाज़े में शरीक न थी सघियासीं यार। चाचा कालू, जेकॾहिं असां अचूं हा न त मारिया वञूं हा। कालू, कमाल खान धमकी ॾिनी, जेको बि वेंदो उहो मारियो वेंदो। तव्हांजे मथां का बि मयार न आहे। आमिर हक़ ऐं सच जो नारो हुयो जेको शहीदनि में शुमार थी वियो। शहीदनि जी क़बरनि ते ऐं उन्हनि जे जनाज़े में बहादुर ऐं दिलेर माण्हू ईंदा आहिनि। बुज़दिल माण्हू जो को बि कमु न आहे हूंदो। उन करे तव्हांजी फातिह ख़्वानी जी का ज़रूरत न आहे, न ई तव्हांजी हमदर्दी जी ज़रूरत आहे। अची पर अचो, नज़र न ॾियां बेग़ैरत इंसानो। वठो सलाम आहे तोखे रतन, जो हिकु मामूली औरत जे करे तो पंहिंजो पाण खे मौत जे हवाले करे छॾियो। जंहिंखे तूं मामूली औरत चई थो न कमाल खान, उहा मुंहिंजी इज़त आहे, मुंहिंजी सान आहे। उहा तो चीज़ आहे। जेकॾहिं मां हुजां न रबन त पंहिंजी ज़िंदगी बचाइनि अहिड़ियूं 10 ज़ालूं पाण ते क़ुर्बान करे छॾियां। इहो ई त फ़र्क़ु आहे तुम ऐं मूं में इमरान खान। मूंखे जेकॾहिं 10 ज़िंदगियूं बि मिलनि हा त मां पंहिंजी इज़त ख़ैर जे मथां क़ुर्बान करे छॾियां हा। वरी हिन ॻाल्हि जी तो जहिड़े बेग़ैरत माण्हूअ खे सम्झ कोन्हे थी। ज़ुबान संभाले ॻाल्हि रबन। जेको सिंध जाए न्याणी जी इज़त न करे हा, उनखे असांजी क़ौम में बेग़ैरत चयो वेंदो आहे। रबन ओ समय कमाल खान, ओ समय होश कर कमाल खान, होश कर। ई तोखे होश मां कढे थो। वॾो लीडर कीअं थींदे? होश वञो कमीने खे वञी रंजीरनि में चकड़ियोसि। हिन सां मां पोइ ॻाल्हाईंदुसि। इहो सुठो फ़ैसिलो कई कमाल खान। तव्हां जहिड़े ज़ालिमनि जो वन तव्हां जल्दी दो। रबन, तूं असांजो अंत ॾिसण लाइ ज़िंदा ई कोन बचंदी।
इन खां पहिरियां तुंहिंजी ज़िंदगी जो ॾीओ हमेशह लाइ विसाए छॾींदुसि। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा।